औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम। हाणे टिन हरफनि सां हिन खे शुरू कयो आहे अलिफ लाम मीम। हिन खे अलम कोन पढ़ियो वेंदो, हिन खे अलॻि अलॻि जेको आहे हर्फ़ करे पढ़ियो वेंदो ऐं इन जी माना जेको आहे किथे बि असांखे का हिन जी ख़बर कोन्हे कि हिन जी माना छा आहे। अहिड़ा हर्फ़ मुक़त्तात ॿिनि सूरतनि जी शुरूआति में बि ईंदा। ही अचनि हमेशह सूर जे शुरू में था अचनि, विच में नथा अचनि। कॾहिं कंहिं विच में सूर जे तव्हांखे इन तरीक़े जो लफ़्ज़ अखर कोन मिलंदो। इन्हनि खे हर्फ़ मुक़त्तात हिन करे चइजे थो कि ही क़ता आहिनि, ही कटियल आहिनि, ॿिए के लफ़्ज़ सां ही कटियल आहिनि। हिन जो को ताल्लुक़ कोन्हे के लफ़्ज़ सां। ही अलिफ अलॻि आहे, लाम अलॻि आहे, मीम अलॻि आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणु आहे त जेको क़ुर खे पढ़े थो उनखे हिकिड़े हिकिड़े हर्फ़ जो 10 नेकियुनि जो सवाबु मिले थो। त रुॻो असां अलिफ लाम मीम ऐं शुरू कयो आहे त असांखे 30 नेकियूं जेको आहे अलाह जे तरफ़ां जेको आहे इंशाअल्लाह मिली वेंदियूं। हाणे शुरू था करूं।